जी पैदाइश खां बि अॻे करोड़ों साल ये समझो जॾहिं खां अल्लाह पाक आहे असांजे ज़हन में इहो तसव्वुर नथो अची सघे कॾहिं खां आहे रोज़ा जे तसव्वुर खां रब करीम जी ज़ात बाबरकात खां पाक माना हमेशा खां ये अल्लाह आहे हमेशा का अल्लाह जी सब्ब कुरान पाक में मौजूद आहे ऐं उन कुरान पाक में अल्लाह से फैसलो फरमायो मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल जेके नबी सां गॾु हूंदा उहे पाण में खीर खंडु हूंदा काफ़र ते सब्र हूंदा उन जी इबादत यार पाक हूंदी उन जी इबादत अल्लाह जी रज़ा जे लाइ हूंदी या ताल्लुक हिकड़ी आयत आहे कि आयत जी ताल में लिखियो आहे अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो वल्लदीन मअहू जेके नबी सां गॾु सब सहाबी नबी सां गॾु हा कॾहिं बि नबी सां धार कोन थिया पर जेको अक्सर वक़्तन में सम्झो त महबूब सां गॾु रहियो उनखे चइबो आहे सिद्दीक़ अकबर सभई हा पर अशैतान यफ़ूर बिज़िल उमर के पाछे का जंहिंजे साए सां पाछे का शैतान भली वञे गलीअ मां उमर गुज़रे उन गलीअ में शैतान बि दाख़िल न थिए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ अशदाउ अलल कुफ़ार मां मुराद सैयदना फारूक आज़म रुहमा बैनहुम पाण में खीर खंड सब साहबी पाण में खीर खंड हा हया जो पेकर नरमी हुस्न अखलाक जो पेकर हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजे लाइ महबूब फरमायो उस्मान बिन सभनी का अल्लाह पाक हिसाब रखी वो जन्नत में दाखिल कंदो करे तो जो वारो ईंदो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो अब कुंत मुअद्दिल हया प्यारा उस्मान तू हया की कान है तू हया जो खजानो है दुनिया वालों में तो के हया जान ईंदो हो हर मामले में तू हया ऐं शर्म जो बादशाह ये साले जो जेको आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के साथ बंदी ओ प्यारा उस्मान अल्लाह के हया के का हिसाब किया ठाकुर बिना हिसाब इबादत में हर को रिया था पाक हो जी इबादत दिखावे में कान हुई हजरत अली बिन मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु छा कई वई तमाम करे अल्लाह जो रूहानी एतबार सां दीदार कयो वा अली से लो फरमाए अली मीर तहरीमा चमतु इकन जे लाया होना मीर तहरीमा जमा होना पर्दे परे थलबे जे खालिक हकीम जो दीदार अबू बकर उमर उस्मान अली करे ये चार ही कदमा आहिनि असां इन्हनि खे चार यार बचांदा आहियूं असां इन्हनि खे खुलफाए राशिदीन बचांदा आहियूं फैसले असांखे ॿोली समझाई आहे बाबू बचे जंहिंजी यारनि जी असां ॿोले लॻे पाक गली
सहाबी तसाबिया महबूब जो अहले बैत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अचरा महबूब जी औलाद आहिन नबी पाक यानी वो हबीब करीम अलैहि सलाम जे जिस्म जो टुकड़ो आहिन हबीब करीम अलैहि सलाम जो घरवालियों महबूब जी इज्जत आहिन खुदा जो कसम चाहे भी शै जी हबीब जी ज़ात सां निस्बत थी वञे अल्लाह उनखे वॾो मक़ाम मस्जिद दुनिया में खोड़ पर मस्जिद नबी जे लाइ दुनिया सिके मस्जिद नबी में सॼी भरी पई आहे पर उहा जगह जे लाइ महबूब फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौनकुम बिरियाद जन्नत वा शै मां बैन बैती व मिंबरी रौनकुम बिरियाद जन्नत ज़मीन जो टुकड़ो जेको मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में आहे हबीब फरमायो जन्नत जो बागन बा आलीशान बा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन रियाद जन्नत में हो जाता सुकून आन सुकून और उन सुकून में को सुकून उस्तवान लबाब कभी लबाबा को उस्तवान हरीरा और महबूब जे जगह पे खट लगाए हबीब आराम कला कुर्ब उते उस्तवान हर जो हरीर ठारायो महबूब करीम उस्तवान शरीर ठारायो ते महबूब जे को आराम फरमाईंदा उस्तवान तहज्जुद जिते हबीब करीम अलैहि सलाम तहज्जुद की नमाज पढ़ंदा उस्तवान बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिते महबूब बीबी आयशा सिद्दीक़ा खे राग जी ॻाल्हि ॿुधाई खुदा सुतून में हिकिड़ो सुतून जंहिंजो नालो आहे उस्तवान हन्नाना छा आहे खजे जो थोड़ो जंहिंते मदीने वारो टेक कढई हबीब रुगो खुतबो पढ़े खजे जो थोड़वा मन कोने सुकल थोड़वा हबीब न ते रुगो वेही टेक कढे दखण साहबी हबीब वटायो चीसी जे इजाजत हुजे मूंखे ॾुखियो थो लगे जो तव्हां खजे जे थोड़े ते वेही खुतबो पढ़ो मां तव्हां जे लाइ मिंबर ठाराए अचां महबूब फरमा ठाराए ओ साहबी जो हफ़्ते में हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं मिंबर ठाराए खजे जो थोरो पासे ते करे मिंबर जेको आहे अची रखी बुखारी शरीफ़ जी हदीस पाक महबूब जने जुमे जी नमाज़ जे लाइ आया हबीब अची मिंबर ते वेठा जीअं जो वेठा त रोइण जो आवाज़ साहबी हेला होला निहारन पर रोइण जो आवाज़ अचे पियो माण्हू नज़र कोन पियो अचे छो त चेहरे जा तासरा उन जा लुणक उन जी जेको आहे चेहरे जी एक्सप्रेशन जेको आहे ॿुधाए फलाणो माण्हू रोए पियो आवाज़ अचे पियो पर ख़बर कान पई पए त रोए केरु पियो मदीने जो ताजदार पुछो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी उन खचे जे खुर खे भाकुर पातो हदीस पाक जा लॻा आंगन जिंदो आमना दे लाल भाकुर पातो सुगाडो भरे जे पार खे मां जा पीउ या को वॾो थप्पड़ हणी जे द्वार पार रोंदो वञे वरी मां या पीउ जा चाचो मामो जे थप्पड़ हईया राती पाए पार खे रागी करे उनखे ख़ुशि करे उनखे मर जाए तसलो पाक सदका भरे फरंदो आ पाक जा लॻा आहिनि त उन रोण जो थींदो कयो आहिस्ते आहिस्ते सदका भरे हबीब साहब परचे पियो रोण ख़त्म थी वियो हबीब ख़ुद पढ़ी नमाज़ पढ़ाई साहबी तवदा से अजीब मुआजरा माण्हू रोंदे ॾिठा जानवर रोंदे ॾिठा खुदो वटि फरियादी बणिजी आयो हरणीअ जे मुआजो तो रोई सुला कया हिकिड़ी का झिरकी हुई जेका दिलो वटि रोंदी आई उन तोखे फरियाद कई जे साहबन खे पंहिंजे घोड़न खे पंहिंजे साथ से संभाले नचल अॻिते मुंहिंजा बेड़ा पिया आहिनि मथां मुंहिंजे मालनि खे बेदर खे नुक़सान हबीब करीम उन जी ॻाल्हि ॿुधी आहे जानवर पखी हबीब जे रोईंदा ईंदा त ही कहिड़ी माजरा जो खजे जो थोरो रोए वरी तव्हां परचायो महबूब फरमाइनि पिया आहे खजे जो थोरो उन जे दिलि में इहो एहसास आहे त मूं ते रहण वारो को आम माण्हू कोन्हे
मुसलमान भा महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो खजीअ जो थोरो जे फराक में पेरो के महसूस जो जेको आमना जो लाडो मुते वेंदो हो जो ते वेठो सुभान अल्लाह हबी फरमाइन बाबू जी जुदाई में सही में परचो किए उसी फरमाइन का मुंह जे छापो बदायो जे कदे राज़ी थी दुनिया जेला या आखिरत जेला के दुनिया जेला राज़ी थी ताऊ यो नंबर हटाए तो के रखा ऐं तो के गई हरी में जो खुद जो पढ़ा और उन जो ताल्लुक वो दुनिया जी जिंदगी सां हूंदो पर जेकरे जाने तो जन्नत में तुम सां गत होजी मां मोहम्मद खंड कोट लाए पूरा या तो के हेते थो पर जन्नत फिरदौस में जे मौजो माल हूंदो अल्लाह अल्लाह मुझे माल जे अगातो के हरो भरो फलदार फल करे उगाई साहबी जनाबी को खजी जे थोड़े छा कयो कि खजी जे थोड़े चयो तो मुखे दुनिया जी जिंदगी कान खपे या रसूल अल्लाह जन्नत में मुखे तो साथ खपे जिते जिनो जो मान होजे ते सामो मां लगल हो जा तो जे तो जींदो वनी हमदो वनी तो उते जन्नत में मां तो जा दीदार कंदी अब आगे खजीअ जो थोरो नबी सीधी कसे वो जन्नती जो थे सुभान अल्लाह नाकतुल कसवा सुआ बरकत वाली नाकी जंते महबूब चढ़ी मक्के का मदीने पाक हिजरत करे आया जाब हबीब उनते सफर कया नबी से फरमाइंदा अल्लाह बेहदी दलाल नबुवत में हदीस पाक दिया आंदिया कयामत में जरे हिसाब थींदो जन्नत के लाके दीवार में होंदा अल्लाह जा हबीब फरमाइंदा पहरी जन्नत जो दरवाजो खुलण से परे जी गाला पर जन्नत जे दरवाजे जो कलो लोडन जी कलो खरकण जी के इजाजत कान हुंदी सबका अव्वल जन्नत जो दरवाजो मां मोहम्मद खरकाए दोसे खरकाए वारो तो पहलू मां हुंदस जैसे ना दरवाजो खुलंदो लोग मां मोहम्मद पर हुंदस मुस्तफा करीम बिलाल हबशी के फरमाया था बिलाल तू खान पहरी जन्नत में नहीं दे बिलाल के कहे या रसूल अल्लाह अली जन्नत खपई काई थी जो मां आज्ञा हो जा तू खोया हो जी हबीब जन्नत खपे पर आज्ञा तू होनी होया मां सुभान अल्लाह और करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खुश तबई फरमाई बिलाल दे आखिर में लड़का ही आया हबीब फरमाए था बिलाल रात को रात दिया कुछ दिया बोल आए जन्नत में पहली मां दाखिल थी दसे पर मां सार उन को सवाल दे उन दाखिए की बहार हमेशा कामूना उठ पे आंदा के को सार दीदो उन दाखिए की बहार जन्नत जे हाथ में हुंदिया महे ये हाथ में हुंदिया बिलाल की दाखिए की जे का बहार महारत जे हाथ में हुई दरवाजो मुझे लाए खुलंदो दाखिल पहरी आऊं जिंदस मुझे नाकिया तो जब तू दे पहरी तू हद दे मां मोहम्मद बोली सुभान अल्लाह छा करबो वहवा सफी सफा हबशी नगर मौला महबूब जी ज़ात बाबरकात फरमाया था कि मां मोहम्मद जन्नत के दरवाजे पे
से जन्नत जो दरवाज़ो अदा खुल दो अभी फरमाए बस सब इंतजार में होना अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के तरफ़ ऐलान थींदो आईना दाऊद अलैहिस्सलाम किथे आ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी बारगाह में हाज़िर थींदो करीब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो इक़रा सूरत यूसुफ मिनल क़ुरआनिल करीम ओ प्यारा दाऊद महबूब ने देखो कुरान नाज़िल छो कुरान में देखा सूरह यूसुफ अल्लाह पाक नाज़िल कई प्यारा दाऊद अपने प्यारे सुरीली आवाज़ में उन सूरह यूसुफ की तिलावत कर जन्नत जी सरसर थी माना उन जो आज़ो उन जी इब्तिदा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सूरह यूसुफ की तिलावत कंदो महशर जे मैदान वारन ते ख़ुशी कारी थी दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज़ जे पीछल पानी ते परे त छोलियूं अची वञन जे हलंद ते परे त बीही रहे जे जबल ते हरसा हलंदो दाऊद ज़बूर पढ़ंदो वञे जबल दाऊद अलैहिस्सलाम सां कटकी मस्तान वांगुर झूमता अल्लाह जेकरे दाऊद अलैहिस्सलाम गर्मीअ में ओदा ज़बूर की तिलावत करे पखी मथा छाव करे दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बान सां ज़बूर की तिलावत थी ॿुधंदा अहिड़ो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे ॾिनो महशर जो मैदान हूंदो सूरह यूसुफ की तिलावत हूंदी अल्लाह जो नबी दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज़ हूंदो सूरह यूसुफ की तिलावत मुकम्मल थींदी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आवाज़ ईंदो आईना बिलाल हबशी काथे आ हज़रत बिलाल हाज़िर थींदो करीब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो बिलाल महबूब जे ज़माने में हबीब ये नबी में देखा आज़ाद जानो है महशर के मैदान में आज़ाद में जन्नत जो दरवाज़ो खुलेगा हज़रत बिलाल आज़ाद जानो रखा तो मगादा जन्नत जो दरवाज़ो खुलंदो जेका नाची है जे बाबू कदम रखया वा जन्नत में थी वञे छाजा जे नमाज़ो फर्ज़ हुयो छाजा जे रोज़ा फर्ज़ हा छाजा जे जेको आहे मुकल्लफ हुई नाची न मक़सद यो आहे जे शे की निस्बत आमना के लाल सां थी वञे अल्लाह पाक उन खे मक़ाम ॾिनो आहे ओ जानवर जो मक़ाम इहो आहे ॿुधा बाबू जे सामन जो मक़ाम छा हूंदो हबीब जे आल बैत जो मक़ाम छा हूंदो हबीब जे पाक घर वारनि जो शान छा हूंदो जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा क़ुरान पाक सहाबा जो शान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ियल्लाहु माना ईमान में हिजरत में सबक करण वारा जेके महबूब जे ईमान में जो सबक सबई माना अगराई करे वया या जेके ईमान में हिजरत में अगराई वठी वया जेकी गोए खई वया ओए मुहाजिरा या अंसारी हुजन या ओए जेके उन्हनि जे कद लगन उन्हनि जे तरीक़े ते हलन अल्लाह ताला फरमाए तो मां अल्लाह उन्हनि खां राज़ी आया ओए मां अल्लाह खां राज़ी आया لا يستوي منكم من أنفق قبل الفتح وقاتل أولئك أعظم درجة من الذين أنفقوا من بعد وقاتلوا अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आया बताई इधर ईमान वारो तवा पाक तो बोलन साहब के बराबर कौन तो जी सके जब फतह मक्का का अग में अल्लाह जे राह में खैरात कया तो मुस्तफा दा दर्जी उन्हनि जहाज कया उन्हनि जो शान मथे आ हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो था 313 बदरी बाबू वजा साहबी आहिनि पर हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमायो था इन्हनि जहिड़ो आयो ईंदो सुभान अल्लाह माना नबी
नबीयत खां बाद में जेकरे जो मकाम मर्तबो तबून सहाबन जो जेके जंगे बदर में शरीक थिया कि हत्ता उन्हनि वटि को असलहो कोन हो को सामान कोन हो उनखे जेकरे भरवस हो सिर्फ आमना जे लाल ते हो मुस्तफा करीम जे हुकम लगी पिया ऐं पुछा कई ही तमाम माण्हू घणा पैसो तेरा तमाम तलवारूं घणियूं चुंब तमाम जेको आहे घोड़ा घणा असां वटि घोड़ा माण्हू घणियूं चुंब तमाम वटि जेको आहे ज़िलऊं घणियूं असां वटि जेको आहे 8 ज़िलऊं आहिनि तमाम वटि घोड़ा घणा असां वटि सब घोड़ा डोड़ा रहियल आहिनि पोइ तव्हांखे भरवसो छा ते आहे इएं निहत्ता कीअं निकिरी पिया आहियो हसी जलंदी चयो आहे उन्हनि जो आवाज़ इहो न पे हो वीर पर तकिया खंजर जर न भाले भरवसा है तो बस इंसानी कमली वाले पर पे हो वीर पर तकिया बाबू बतो जे साहबन जे ला अल्लाह जे करे 2000 फरिश्ता नाज़िल कया सुभान अल्लाह काफी थींदा बाबू जवाब कोन अल्लाह वरी भी आयत नाज़िल फरमाई सब सब आला मिनल मलाइका बाबू जे 3000 का भला 5000 मोकिलिया अबू बकर उन मैदान ते होजे उस्मान उन मैदान ते होजे मुजा दोस्त हजरत अली उन मैदान ते होजे हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी जान बाबरकात कोई ते रहो हबीब करीम अलैहि सलातो वसलाम जी न्याणी हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी घरवारी जी तबियत नासाज़ हुई हबीब पाण उनखे इजाज़त ॾिनी त तूं पंहिंजी घरवारी जी जेको आहे बीमारदारी कर इन जो जेको आहे ख़्याल कर ॿिया हबीब जा जेको आहे सहाबी गॾु हा वॾा दोस्त शरीर मुस्लमान था 3000 फरिश्ता 5000 फरिश्ता साहबन सां गॾु थी उहे बि काफ़िरनि सां दस्त मिलनि ॿुधायो बाबू जे साहबन जो शान आहे या न तारा दुनिया सां तोरींदा आहिनि कलाम अहिड़ो फलाम अहिड़ो मुशाजरात अहले सुन्नत माना सहाबा किराम जा ओए इख्तिलाफात सहाबा किराम जो ओए जेको मौजूदा उन्हनि जो ओए इज्तिहादियूं उन्हनि जो जेको ओए पाण में मुनाफ़िक़त जे करे चंद जेको आहे रंजिशूं उन्हनि खे असां ईमान जे दायरेदार में आणे असां ॻाल्हायूं त ही ईमान ते कोन्हे को ही बेईमान थी वियो ही इस्लाम खां ख़ारिज थी वियो मुजाहिदा जन ते सर्टिफिकेट ईमान जे ते हक़ो आमना जो लाल हणे माईअ जे लाल खे ताकत कान्हे कारो बाबू वॾे साहब का ईमान फसे अल्लाह ताला फरमाईंदो वलिल्लाहिल इज़्ज़त मुनाफ़िक़न चयो यक़ूलून लअज़ना इलल मदीनति लयुख़रिजनल अअज़्ज़ मिनहल अज़ल्ला लिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून मदीने जे मोटंदासीं पोइ इज़त वारा जेके असांजा हूंदा उहे ज़लील माण्हुनि खे मदीने मां कढंदा मुनाफ़िक़न चयो माना असीं इज़त वारा आहियूं मान अल्लाह अबू बकर उमर उस्मान अली हबीब जा सहाबी उहे इज़त वारा कोन्हे के असीं उन्हनि खे मदीने मां कढंदासीं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वसीलास बाबरकात खे ख़बर पई त मुनाफ़िक़ हेॾियूं ॻाल्हियूं कनि पिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात महबूब खे तसल्ली ॾिनी महबूब खबर है ना वलिल्लाहिल इज़्ज़त हकीकी इज़्ज़त अल्लाह जे लाइ वली रसूलिही हम त पंहिंजी इज़्ज़त मां तोखे बि इज़्ज़त ॾिनी आहे वलिल मुमिनीन अल्लाह महबूब तुंहिंजे सदके उन्हनि खे बि इज़्ज़त ॾिनी आहे जिन तोखां अची ईमान जो ख़ैरात वरितो तकबीर नारे रिसालत नारे तहकीर खुदा दोस्त सदीर मुसलमान या वजाहत मां सिर्फ तव्हांजे आदो इन जे करे थो कयां त अॼुकल्ह फेसबुक जो दौर आहे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे अॼुकल्ह हर माण्हू जेके अलिफ बेग न आहे उहो बि पंहिंजे पाण खे फने खान सम्झी सरे आम अलल ऐलान लाइव जेको आहे यानी
वीडियो में फेसबुक पे लाइव व्हाट्सएप पे वीडियो हलन थो में करे को अबू बकर सिद्दीक के शान में खबर दो गालाए तो हजरत उमर फारूक के शान में खबर दो गालाए तो उस्मान गनी के शान में खबर दो गालाए तो अली अल मर्तजा के शान में खबर दो गालाए तो उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रजी अल्लाह तआला अन्हा के शान में खबर दो गालाए मुजा दोस्त सगोर मुसलमान भा उन तो शान मथाऊ हा पंहिंजे अहिड़ी चोटीअ जो ज़ोर लगाए छॾ ख़ुदा जो कसम उन्हनि शख़्सियतुनि ते फ़र्क़ु पवंदी कोन्हे जिनखे मुस्तफ़ा पंहिंजे भाकर में समारियो सुभान अल्लाह जिन जे शान में क़ुरान लहे उन जे लाइ भट्टी छा कंदो उन जे लाइ को तगड़ छा कंदो उन जे लाइ को मेमण छा कंदो उन जे लाइ को भले सैयद होजे छा कंदो अल्लाह जी ज़ात बाबरकाब जंहिंजो शान जंहिंजो मक़ाम रब करीम जी ज़ात बाबरकाब पाण बयान कयो हुजे साहबे किराम जे लाइ कई आयतूं क़ुरान पाक जो मुतहद्दर के हर उहा आयत जेका वलीयत जो शान जी बयान करे वलीयत जो शान तौबा पहिरीं वलीयत जे इमाम अबू बकर उमर उस्मान अली जो शान सुभान अल्लाह अला औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वलीयत जो शान अबू बकर उमर उस्मान अली जे लाइ आहे मुदल्लिल मुत्तकीन कुरान मुत्तकीन जे लाइ आहे वलीयत जे लाइ आहे अबू बकर उमर उस्मान अली बि आहिनि मुंहिंजा दोस्त पंहिंजे ईमान जो फ़िक्र कर पंहिंजे इस्लाम जो फ़िक्र कर पंहिंजे मुस्लमानी जो फ़िक्र कर हबीब करीम जे सहाबन जो शान मथे हबीब जे आले बैत जो शान मथे हबीब करीम अलैहि सलाम जे पाक घरवारनि जो शान मथे नबी साईं जे आले बैत जे राज़ ताला फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो इरादो वा त ऐ नबी जा अहल बैत तव्हां खां पलीतीअ खां परे करे तव्हां खां गंदगी खां परे करे तव्हां खे अहिड़ो त पाक करे जो जंहिं ते नबीअ जे अहल बैत जी नज़र पवे त उहो बि पाक बणिजी वञे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा साहब मोहब्बत आहे नबी जे अहल बैत साहब मोहब्बत आहे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे पाक घरवारनि साहब मोहब्बत आहे जंहिं जे लाइ क़ुरान चवे अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी मोमिननि खे जामिन खां वधीक वेझो आहे ऐं नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं माउ तो नबी घरवारियूं मोमिननि जूं ॻाल्हायो मोमिननि जूं ख़ुदा जो कसम ईमान हज़रत अली जे कलमनि ते क़ुर्बान जंहिं 10 साल जी दरबार में मुस्तफा करीम जी बारगाह में अची ईमान वरतो करीम अलैहिस्सलाम जो सहाबी थे नारे इस्लाम में हज़रत अली अल मर्तज़ा शेरे खुदा अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बरकत आहे तमाम 10 साल हुई अली से इस्लाम जो पहिरियों मुबल्लिग जय मुझा दोस्त दी मुसलमान मेरे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत ऐलान कयो अल्लाह से फरमायो अंज़िल असीरतल अक़रबी महबूब जे तुंहिंजे खानदान में तुंहिंजा वेठा आहिनि उन्हनि खे दिलजूं ख़बरूं ॿुधा उन्हनि खे क़ुरान पाक जो पैगाम ॿुधा उन्हनि ते अंत जो जेको आहे कलमो पहुचा उन्हनि ते जेको आहे पंहिंजी तबलीग जो फ़रिज़ो अंजाम ॾे महबूब करीम अलैहिस्सलाम हज़रत अली अल मर्तज़ा शेख खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात खे फरमाइनि था प्यारा अली मोहम्मद जी ड्यूटी छो लगाया कुरैश खे गॾु कर त मोहम्मद हुननि ते पंहिंजे नबूवत जो पैगाम पहुचायो हज़रत अली दरबार वियो हज़रत अली हंसे जे घर वियो कंहिं जे पासे महबूब जी दावत रही हबीब करीम अलैहिस्सलाम जे घर गॾु कयो मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे घर में जेको सनादीन कुरैश का सरदार रहा रईस
हा वे सब जेको आहे वो गॾु थियनि था ऐं गॾु थियण खां पोइ मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ऐं मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा रिश्तेदारो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंखे नबूवत ॾेई मोकिलियो आहे मां अल्लाह जो नबी आहियां मां अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो पैगाम मां मोहम्मद करीम तव्हां दीन इस्लाम में तव्हां दाख़िल थियो ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे तारीख़ गवाह कोई मक्के जा काफ़िर वे कुरैश पाण में चेमगुइयूं करण लगा को उथण लॻो को महफ़िल बर्खास्त करे हलण लॻो अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा न